मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। खैरपुर ज़िले में ठरी मीरवा में एक इंतहाई ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़दा वाक़ियो पेश आयो आहे। एक 60 सालनि जो रिटायर्ड उस्ताद सारंग शहर जे मासूम ॿार सां जिनसी ज़्यादती कई आहे। साहिल मंगणार सां 10 सालनि जे मासूम ॿार सां। केॾी वरी समाज जी इहा बेहसी आहे त हिकु रिटायर्ड उस्ताद, यकीनन उनजी 60 साल खां मथे उमिरि हूंदी, उनजा जवान पोटा आहिनि, न्याणियूं आहिनि, धीअर आहिनि, उनजा ॾोहिटा ऐं पोटा आहिनि। उन उहो माण्हू अञा बि जिनसी उन में जेको आहे हवस जो इंतिहाई भरपूर मुज़ाहिरो करे थो। उहो मासूम ॿार सां जिनसी ज़्यादती करे थो ऐं पोइ उहो पकड़िजे थो, बेनकाब थिए थो, गिरफ़्तार थिए थो ऐं उहो पोइ सोशल मीडिया में उहो वायरल थिए थो। इहा केॾी वरी समाज जी बेहसी आहे त हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि जंहिंजी उमिरि बि 60 साल हुजे, उहो उस्ताद बि हुजे ऐं ख़ुदि हिकिड़े वॾे कहोल जो जेको आहे सो वॾो हुजे ऐं उन जा तइल्लुक़ सियासी, समाजी, मज़हबी धुरनि सां हुजनि, हर MNA MP सां उन जा फ़ोटूं हुजनि ऐं उहो हिकु मोज़िज़ माण्हू हुजे। ऐं उहे मोज़िज़ माण्हू, इहे नाम नियाद माण्हू जेके अहरामनि में लिकियल हिकिड़ा शैतान आहिनि, जेके इन समाज जे लाइ वॾो नासूर आहिनि। मूंखे ख़बर न आहे त इन बेनकाब थियण खां पोइ इहो सारंग शहर केतिरो वक़्तु इज़त सां जी सघंदो, आया हुनजो ज़मीर हुनखे जीअण ॾींदो बि या न ॾींदो। उनखे खपे उहो का ॿी शादी वञी करे हुन वटि पंहिंजी ज़ाल बि हूंदी, यकीननि उहो ॾोटनि पोटनि वारो आहे। अहिड़ो अमल जेको मासूम ॿार सां करे थो पियो, जंहिंजा ख़ुदि गुलनि जहिड़ा ॾोहिटा ऐं पोटा हुजनि। तॾहिं त चवंदो आहियां त तव्हां पंहिंजे मासूम ॿारनि खे चुमी ॾियण जी आदत ख़तमु कयो। अॼु इहो जेको गिरफ़्तार थियो आहे, मूंखे ख़बर न आहे त नाम नियाद वॾेरा, सियासतदान ऐं भोतार उनजी ज़मानतुनि जे लाइ, उनजे ठाह जे लाइ अॻिते केतिरो हू ज़ोर भरींदा ऐं केॾा ताक़तवर माण्हू आहिनि। साहिल यकीननि हिकिड़ो ग़रीब जो ॿारु आहे, पर कुदरत वारे उन साहिल जे मार्फत हुनखे बेनकाब कयो आहे, उन जिनसी बगड़ खे। तव्हांखे इहा गुज़ारिश थो कयां त पंहिंजे मासूम ॿारनि खे न चुमी ॾियो, न उन्हनि खे पाड़े में छॾींदा कयो, न कंहिं दुकान ते छॾींदा कयो, न ई वरी इहो कंहिंखे अख़्तियार ॾियो त हू तव्हांजे मासूम ॿारनि खे चुमी हुजे। जंहिंखे चुमी ॾियणी आहे पंहिंजे ॿार खे पाण वञिजे। ॿारनि जी हिफ़ाज़त करणु त वालदेन जो तव्हांजो वॾे में वॾो फ़र्ज़ु आहे त ॿारनि जी हिफ़ाज़त कयो। समाज में कुझु रहियो कोन्हे। इन समाज जे अंदरि जॾहिं अहिड़ा माण्हू जेके इज़त भरिया माण्हू हुजनि, सफ़ेद पोश माण्हू हुजनि, मोज़िज़ माण्हू हुजनि, ऐं उहे माण्हू जॾहिं मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं कंदे पकड़िया वञनि, बेनकाब थियनि, यकीननि इन में कुदरत जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल हूंदी आहे। कुदरत जी इहा बेज़ारी हूंदी आहे जो अहिड़नि माण्हुनि खे पकड़ाईंदी आहे, उन्हनि खे बेनकाब कंदी आहे। अॼु उहो गिरफ़्तार थियो आहे। मूंखे उमेदु आहे त असांजे सिंध जूं अदालतूं, जेके ज़बरदस्त क़िस्म जूं अदालतूं आहिनि, जंहिंमें बहितरीनु क़िस्म जा जजिस वेठल आहिनि, उहे हिनखे ख़तरनाक ऐं तमामु घणे में घणी सज़ा ॾींदी। ऐं अॼु इहो बेनकाब थियो आहे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते सारंग शहर जहिड़े बदकिरदार माण्हू खे जेको आहे सो विलोड़ियो वञे पियो ऐं उहो हिकिड़ो सरेआम उनजी जेका आहे सा उहा वीडियोज़ वायरल थियनि पियूं, फुटेज वायरल थियनि पिया, माण्हू पंहिंजे कावड़ जो इज़हार कनि पिया। जेतोणीकि अहिड़ा वाक़िया सॼे असांजे समाज में हज़ारे थियनि था, पर उहे लिकियल आहिनि, ढकियल आहिनि। उन करे कुदरत यकीननि पंहिंजो हिसाब किताब वठंदी आहे, उहो पंहिंजो रस्तो अख़्तियार कंदी आहे ऐं पोइ अहिड़ा मोज़िज़ माण्हू जेके आहिनि उहे बेनकाब थींदा आहिनि। पंहिंजे पाड़े में, पंहिंजे समाज जे अंदरि पंहिंजे किरदार खे एॾो बाकिरदार बणायो जो हीउ समाज जेको आहे सो साफ़ु सुथिरो ऐं अछे खीर वांगुरु थी वञे। मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं करे ऐं मां सम्झां थो त हिन समाज में जेको गंद पैदा कयो पियो वञे, उहो गंद जेको आहे उन जा जेके छंडा आहिनि उहे ख़ुदि उन्हनि जे औलाद ते पवनि था ऐं पोइ उहो जेको आहे सो पछताइण खां सवाइ कुझु बि नथो रहे।